नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त नाले वारो आलमदीन अगूणो मशहूर क्रिकेटर सैयद अनवर मोटरवे पुलिस कंडियारो पारां शुरू कयल सरसब्ज़ शादाब पाकिस्तान सुजरकारी मुहिम जो आगाज़ कयो, जिथे DSP फरादुल्ला मंसूर अहमद बुगियो एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद सैतो सां गॾिजी बूटा लगायो। इन मौके ते सैयद अनवर चयो त असां सभिनी खे गॾिजी हिन मुहिम खे कामयाब बणाइण घुर्जे ऐं वध खां वध बूटा लगाइण घुर्जनि त जीअं असांजो मुल्क सरसब्ज़ शादाब रहे। जॾहिं त सैयद अनवर पारां मोटरवे पुलिस ऑफिसरनि खे लेक्चर पिणु ॾिनो, जंहिं दौरान हिन खिताब कंदे चयो आहे त पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां सरअंजाम ॾेई माण्हुनि जी ख़िदमत करणु घुर्जे। मोटरवे पुलिस जा नौजवान ॾींहुं राति नेशनल हाईवे ते माण्हुनि जी मदद ऐं रहनुमाई लाइ मौजूदु रहनि था, जेको हिकु सवाब जो कमु आहे। अलाह हिननि जी ख़िदमत लाइ तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे, जंहिं बि माण्हू कंहिंजी ज़िंदगी बचाए उन पूरी इंसानियत खे बचाए। इन लाइ हर वक़्तु अलाह पाक जो शुक्र अदा करणु घुर्जे। 5 वक़्त निमाज़ पाबंद सां पढ़णु घुर्जे। माण्हुनि सां सुठो सलूक पेश अचणु घुर्जे। माउ पीउ बुज़ुर्गनि जी इज़त लाज़मी आहे। दीन हक़ इस्लाम जी ॼाण सभिनी ताईं पहुचाए। इन मौके ते सैयद अनवर मोटरवे पुलिस जे सरसब्ज़ शादाब मुहिम जी साराह पिणु कई। हिन माण्हुनि खे रोड सेफ्टी जे हवाले सां पिणु ॼाण ॾींदे दौरान ड्राइविंग एहतियात उपाउ इख्तियार करण जी हिदायत पिणु कई आहे। इन मौके ते DSP फरादुल्ला चयो आहे त तमामु घणी ख़ुशी आहे जो मशहूर मारूफ़ क्रिकेटर आलमदीन सैयद अनवर असां सां गॾु आहे। IG मोटरवे AD ख्वाजा, एडिशनल IG शाहिद हयात ऐं DIG मोहम्मद सलीम ऐं सेक्टर कमांडर सज्जाद हुसैन भट्टी जूं पिणु हिदायतूं आहिनि। मशहूर मारूफ़ शख़्सियतनि खां पिणु इन क़िस्म जा लेक्चर ॾियारिया वञनि त जीअं इन जी ज़िंदगी तजुर्बात सां कामयाबी थिए, जिन में पिणु कमु करण जी अञा वधीक ख़्वाहिश पैदा थी। आख़िर में सैयद अनवर मुल्क ऐं पाकिस्तान मोटरवे जे डिपार्टमेंट लाइ दुआ पिणु घुरी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।